हज़रत मूसा अलैहिस्सलाम कोहे तूर जी तरफ़ वञी रहिया हुआ त हिकु माण्हू आयो ऐं अर्ज़ करण लॻो, ए अल्लाह सां कलाम करण वारा प्यारा नबी हज़रत मूसा काॾे वञी रहिया आहियो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम चयो, कोहे तूर जी तरफ़ अल्लाह सां कलाम करण लाइ। उन माण्हूअ चयो, ए मूसा, मूं वटि घणो माल आहे, रिढूं, सोन, ज़मीन, मां हिननि खे संभाले नथो सघां। तव्हां अल्लाह खे चओ त मुंहिंजो थोरो माल घटि करे छॾे त जीअं मां उन्हनि खे संभाले सघां। हज़रत मूसा अलैहिस्सलाम मुस्कुराए चवण लॻो, मां तुंहिंजो अर्ज़ अल्लाह जी दरबार में पेश कंदुमि। थोरो अॻिते विया त हिकु माण्हू ॿियो मिलियो, जंहिंजे मुंहं ते पटी लॻल हुई, लिबास बि फाटल हो, ॿिए यारो मददगार वेठल हो। उन्हीअ चयो, हज़रत मूसा काॾे? हज़रत मूसा अलैहिस्सलाम चयो, अल्लाह सां कलाम करण। त उन चयो, ए हज़रत मूसा, अल्लाह ॾे वञी रहियो आहीं त अल्लाह खे चओ थोरो मूं ते बि तवजह ॾे, थोरो मूंखे बि माले दुनिया अता फरमाए, मां फाके कटे कटे थकिजी पियो आहियां। हज़रत मूसा अलैहिस्सलाम चयो, तव्हांजो अर्ज़ मां दरबार खुदा में ज़रूर पेश कंदुसि। हज़रत मूसा विया। जॾहिं अल्लाह सां हम कलाम थिया त अल्लाह दिलनि जो राज़ ॼाणे थो। अल्लाह चयो, मूसा, जंहिं माण्हूअ वटि माल दुनिया घणी आहे, उनखे चओ त तूं मुंहिंजो शुक्र घणो कंदो आहीं ऐं ईअं कीअं थो थी सघे जो इंसान मुंहिंजो शुक्र करे ऐं मां उन जूं नेमतूं न वधायां। उनखे चओ त मुंहिंजो शुक्र घटि करे छॾे त मां हुन जूं नेमतूं घटि करे छॾींदुसि, ऐं जंहिं वटि माल दुनिया घटि आहे उहो मुंहिंजो शुक्र नथो करे। उनखे चओ त माल दुनिया नाहे त पोइ छा आहे। अल्लाह उनखे अखियूं त ॾिनियूं आहिनि, अल्लाह उनखे कन त ॾिना आहिनि, पंहिंजूं अखियुनि सां न त कंहिं ॿिए जी अखियुनि सां पाण खे ॾिसे ऐं शुक्र करणु शुरू करे छॾे त मां उन जी नेमतूं वधाए छॾींदुमि। बसि हज़रत मूसा अलैहिस्सलाम ज़मीन जी तरफ़ आया ऐं पोइ पहिरियां उहो माण्हू मिलियो जंहिंखे माले दुनिया घणी हुई। हज़रत मूसा फरमायो, अल्लाह फरमाए थो त तूं मुंहिंजो शुक्र घणो कंदो आहीं, तूं शुक्र करणु घटि करे छॾ त मां तुंहिंजूं नेमतूं घटि करे छॾींदुमि। उन चयो, ए मूसा, कीअं थो थी सघे जंहिं अल्लाह मूंखे इंसान ठाहियो, अखियूं ॾिनई, ज़ुबान ॾिनई, हथ पेर सलामत ॾिना, एतिरे ज़माने में इज़त ॾिनी, मालदार कयो, उनजो मां शुक्र करणु घटि करे छॾियां। माल वधे या घटे, मां कॾहिं बि उनजो शुक्र घटि न कंदुमि। हज़रत मूसा चयो त तुंहिंजो माल बि कॾहिं घटि न थींदो। हज़रत मूसा थोरो अॻिते विया त उहो ॿियो इंसान मिलियो। उन चयो, ए हज़रत मूसा, तव्हां अल्लाह खां पुछो। हज़रत मूसा फरमायो, हा, अल्लाह चवे थो त तूं मुंहिंजो शुक्र नथो करीं, तूं शुक्र कर, अल्लाह पंहिंजूं नेमतूं वधाए छॾींदो। उन चयो, मूं वटि दौलत न आहे, न ई मूं वटि को सुठो लिबास आहे, मां कहिड़ो शुक्र अदा कयां, फाटल कपिड़नि सां शुक्र अदा कयां। हज़रत मूसा चयो, ए बदकिस्मत, पंहिंजनि अखियुनि सां न त कंहिं ॿिए जी अखियुनि सां पंहिंजो पाण खे ॾिस। अल्लाह तोखे अखियूं ॾिनियूं आहिनि जंहिंसां तूं सॼी दुनिया ॾिसी सघीं थो, ज़ुबान ॾिनी आहे जंहिंसां तव्हां ॻाल्हाए सघो था, कन ॾिना आहिनि जंहिंसां तूं आवाज़ ॿुधी सघीं थो, हथ ॾिना आहिनि जंहिंसां तूं हर शइ खे खणी सघीं थो, पेर ॾिना आहिनि जंहिंसां तूं हली थो। छा इहे नेमतूं घटि आहिनि? तूं इन्हनि ते अल्लाह जो शुक्र कर, अल्लाह तोखे उहो बि ॾेई छॾींदो जेको तूं चाहीं थो। हिन चयो त जेसि ताईं मूंखे दौलत नथी मिले मां शुक्र न कंदुसि। हज़रत मूसा अलैहिस्सलाम चयो त बसि तुंहिंजी नेमतूं बि कॾहिं बि न वधंदियूं।